नाज़िन न्यूज़ में भलीकार अमया संजा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बजट सेशन के गैर कानूनी करार दे छो। एनएफसी का सिवाय बजट गैर आईनी होंदी। हुकूमत हकीकतूं लिकाइण लाइ ऑपोजिशन के ॻाल्हाइण न ॾिनो। ऐवान में मुखालिफ धुर ते बजट जो किताब उछलायो वियो। ही समझनि था त तमाशो करे 4 सैकड़ो विरोध के साबित कंदासीं। तव्हां एहसास प्रोग्राम आंदो पर अव्हां खे अवाम जो एहसास ही नाहे। असांजे दौर में बोर्ड आई पर अवाम के अकेलो न छॾियो। हुकूमत ॾुखे वक़्त में अवाम के लावारिस करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में खिताब चयईं पाकिस्तान में भारत ऐं बांग्लादेश खां वधीक महांगाई आहे। इमरान खान जी मुआशी तरक्की वारी दावा कूड़ी आहे। गुज़िरियल साल कोरोना वबा सबब हुकूमत पगारुनि में वाध न कई। तव्हां सरकारी मुलाज़िमनि खे धोखो ॾिनो। मुलाज़िमनि एहतजाज कया। नौकरियूं ॾियण जी ॻाल्हि कंदड़ अवाम खे बेरोज़गार करे छॾियो आहे। कौमी असेंबली में वफाकी वजीर हमाद अजहर जी तकरीर दौरान मुखालिफ धुर जो गोड़ एहतजाज। हमाद अजहर जी तकरीर शुरू थींदे ई शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी समेत ॿिया मेंबर ऐवान मां हलिया विया। हमाद अजहर ऑपोजिशन के चैलेंज कंदे चयो त हिम्मत अथव तो पूरी तकरीर ॿुधो। अंग्रेज़ी में तकरीर करे करप्शन जो दाग नथो धोई सघिजे। अॼु असांखे नाबालिग लेक्चर ॾेई वियो। महांगाई जी शरह हिन वक़्त 8.5 सैकड़ो आहे। पंजाब जो कल्चर गाॾियूं ॾियण नाहे। सिंधवासी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। करप्शन सां तरक्की थी हा त सिंध सभ खां अॻिते हुजे हा। हाणे तब्दीली ईंदी। सिंध जी अवाम खे धमकाए नथो सघिजे। महांगी बिजली हर तरह महंगाई खणी ईंदी आहे। दासू डैम प्रोजेक्ट सां सस्ती बिजली मिलण सां महंगाई में घटिताई ईंदी ऐं अवाम तोड़े सनतुनि खे फ़ाइदो थींदो। मुल्क तेज़ी सां अॻिते वधी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो दासू हाइड्रो प्रोजेक्ट जो जाइज़ो वठण वारी तकरीब खे खिताब। सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि ते चूंड सुधारनि ते अमल दरामद कयो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग सां धांधली मुमकिन नाहे। इलेक्ट्रॉनिक मशीन ते हुकूमत संजीदा आहे पर ऑपोजिशन संजीदा नाहे। असां क़ाइदनि मुताबिक़ क़ौमी असेंबली में बिल पेश कयो। समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियणु घुरिजे। पार्लियामानी मामलनि वारे सलाहकार बाबर एवान ऐं ममलिकती वज़ीर फ़ारूक हबीब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। ऑपोजिशन पहिरियां ई मरियल आहे। असेंबली में 3 ॾींहं अॻु जेको कुझु थियो उन सां जमहूरियत खे इज़त न मिली ऐं असांखे ऑपोजिशन सां जूडो कराटो नाहे करणी। ऑपोजिशन वारनि दिसंबर में हुकूमत जे ख़ात्मे जो ऐलान करे चुका हुआ पर मूं पहिरियां बि चयो हो ऐं अॼु बि चवां थो त वज़ीर आज़म इमरान खान 5 साल पूरा कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो इस्लामाबाद में ईगल स्क्वाड जे इफ्तिताही तकरीब खे खिताब। पाकिस्तान स्टील मिल मुलाज़िमनि जी तरक्की जी अपील रद्द। सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में स्टील मिल मुलाज़िमनि जी तरक्की बाबति केस जी ॿुधणी। स्टील मिल जे पैदावार बंदि आहे। बाक़ी ॿिया सेशन हलनि पिया। स्टील मिल हलाइण लाइ पैसा ई न आहिनि। तव्हांखे घर वेठे पघारूं मिलनि पियूं। स्टील मिल 2015 खां बंदि पयल आहे। बाक़ी तरक्की छा जी? जस्टिस एजाज़ुल हसन जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। इरसा ऐं वफ़ाक़ पाणी जे मामले ते सिंध सां ॿखियाई करे रहिया आहिनि। पंजाब खां का शिकायत नाहे। पाणी खोड़ सबबि बिलावल भुट्टो ज़रदारी जी ज़मीनुनि ते बि सारियालो फसल न पोखिजी सघियो आहे। पाणी मामले ते JUI सिंध छो ख़ामोश आहे? आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जी नऊं देरो भरिसां गढ़ी खुदाबख्श में प्रेस कॉन्फ्रेंस। एंटी कोरोना वैक्सीन ख़त्म थियण सबब हैदराबाद ज़िले जा 17 वैक्सीनेशन सेंटर बंदि। ज़िले में फ़क़ति 4 सेंटर हलंदड़। हैदराबाद में वैक्सीन जा रुगो 5000 डोज रहिजी विया।
मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस के 39 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 21,913 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1043 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,46,227 थी वियो। हिन वक़्त ताईं 8,88,505 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। तंगवाणी शहर में गुजराणी बिरादरी की बिंदुरियन में कार तकरार ता झेड़ो। एक ॿिए ते लठन जो आज़ादाणो इस्तेमाल। 14 ॼणा रतो रत अस्पताल मुंतकिल। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। घोड़ाबारी में 10 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान पोरत सिद्दीक शोरो जे अगवा की तस्दीक। सिद्दीक शोरो जे कंदकोट के कचे में धाड़ियलनि वटि यकमाल हुजण जो इंकशाफ। धाड़ियलनि मुगवी जे वारसनि खां 30 लख रुपया भुङ तलब करे वरितो।